सके तो मां गलत हो जा। रमजान शरीफ में जेके ता तस्वीर दिसो ए दस्तर खाने जे चौधारी घुमे यो अस्तगफिरुल्लाह न पढ़ंदो तव दिसंदो आ त मच्छी ए गोश्त काथों पियो आ। महबूब जे दौर में सरदारन वडेरन ऐलान करे छजा। महबूब जे दौर में सरदारन वडेरन ऐलान करे छजा। चे केड़ा ऐलान क्या? ला तुल्फिकू अला मल इंद रसूलिल्लाह। एक बे के चल पाज के महबूब मोहम्मद करीम वटे तालब था पढ़न। जावा एक बे के चवन लगा जे के महबूब मुस्तफा करीम वटे तालब था पढ़न। इन जे मता खर्च न कयो, इन जे मता खर्च रोकिन पा खर्च न कंदो। इनके मानी भाजी न मिलंदी त पाणे मिठड़े मोहम्मद वटा भजी वींदा। च कुरान वारन बेन के भजण सिखियो आ, पाण भजण आ गई। कुरान वारन बेन के भजण सिखियो आ, पर कुरान वारन पाण निकरण भजण। अल्लाह अकबर। उन टेम ते खाधा बंद कयूं, पीता बंद कयूं, लटा कपड़ा बंद कयूं, पर सदको वना महबूब मुस्तफा करीम जेड़े शफीक उस्ताद जे मथा। महबूब जेड़े बाझारे उस्ताद जे मथा हुजूर अनवर अलैहिस्सलात व सलाम पंहिंजे शागिर्दन के चवंदा, ओ मुंडा शागिर्दो, जेका तकलीफ तवां के आ वा तवां खां वधीक तकलीफ मां मोहम्मद करीम के आ। मुझा शागिर्दो छड़ो तहां के तकलीफ न है, पर मां मिठड़े मोहम्मद के भी तहां खां छड़ो तवां जे साम्हूं हिकड़ो वाक़ियो बयान क्या। हुजूर अनवर अलैहिस्सलात व सलाम के घड़ी पल भी छडण वारो सहाबी शागिर्द, परे परे न वञण वारो, जंहिंजो नालो सोणो अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला नो पयो महबूब वटि पढ़ंदो पयो, सबक पचाईंदो, हदीसूं याद कंदो। अहिड़ो भी मरहलो आयो जो सोणो अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला नो बुख जे करे बेहोश थी वियो। बुख जे करे अल्लाह अकबर। हेॾे सोणे अबू हुरैरा के बुख जा दौरा, उन जा दौरा, होदे महबूब मुस्तफा करीम से जा गोढ़ा जेके अल्लाह कबूल करे वता। अल्लाह कबूल करे महबूबा। जे कदे तुझे तालिबन के तकलीफ या तो महबूब मोहम्मद करीम जे अखियुनि मां गोढ़ा था वन। ओ मुंहिंजा हबीब मां इंतजाम करे थो जाए। इंतजाम असा को तजुर्बो मदरसन जो पुछा कयो न ढाबा। असा को मदरसन जो तजुर्बो पुछा कयो। जॾहिं बोरची चवंदा न कुछ भी कोने, बाबा तू कीअं तो चवे मदरसे में वेही शिकायत तो करें त कुछ भी ना है। बोरची चंदो पचान जे लाइ कुछ कोने, ज़बान ओडो निकरंदी, वरी ओडो मेहरबानी थींदी, को न को कारगर वारो ईंदो। सही खैरात कई जे उहा देग खणी आया काथे लायो। किया तो चवे तो बुख मरदा। आवाज आई किया तो चवे 11 महीना भले 11 महीना भले असा मुल्क के गारी दे रमजान में मगरिब जे टेम ते हरू भरू असा यारी रखंदो न मजा गाल। आवाज आई 11 महीना गारी दे पर रमजान में मगरिब जे टेम ते मुला गोले लहंदो न। ओ मुसलमान तवज्जो तकर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखिरन मुबारकन मां गोड़ा वही विया। होडे रब करीम इंतजाम केड़ो एकड़ो प्यालो खीर जो भरजी आयो। का भरजी आयो? हाने महबूब जा तालिब 60-70 ऐं प्यालो इंसान जी तबियत आहे। सोनो अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला नो पहुंचे समूर का वधीक बुख मुखे तकलीफ मुखे
चवे तो मुझी दिल चयो त महबूब के खबर आ मिठड़ो महबूब मोहम्मद करीम मुखे सॾु करे ॾींदो अबू हुरैरा तू पियो। पर आका फरमायो त छड़ो अबू हुरैरा न मोकिलियो हिकु थने पूरत समूरन जी कंदो। जंहिं मोकिलियो आ पूरत भी न त ख़बर न 70 तालिबन 60 तालिबन त 60 70 प्याला मोकिले हा न। अल्लाह सही तो के मुखे तवक्कल तो सिखारे चे तो व अल्लाह रब्बिहिम यतवक्कलून। तो तवक्कल तकर अल्लाह अकबर। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो पान वट प्यालो घुराए करे उन प्याले में पंजी पाक लिब मुबारक लगाया। उनमें पुराने में मुंह कजरे बेड़ो ता भाई दा लोड़ियो मसाला महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन प्याले में पंजी लिब मुबारक लगाई। आका जे लिब मुबारक जे मौजूदन दे वनबो त लाए काथे पहुंचो। हां सही हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम लिब मुबारक लगाए करे ओपर करे पांजे शागिर्द अबू हुरैरा के सॾुता कन। ओ अबू हुरैरा चए तो जी मुंहिंजा साईं। जे साईं समझी वियो आ त बुख मुखे आ इन जे करे साईं सॾु। सोणो अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु आयो। ओ अबू हुरैरा प्यालो वठो मशहूर हदीस आ तव्हां आलमन सगोरन को ॿुधंदा रहंदा हो। अबू हुरैरा चवे तो मां प्यालो वरतो प्याले वठण खां बाद में वरी हुक्म ॿियो थी वियो अञा हथ में न मिले हां त बि खैरो। अब ॿियो को विराया तरी बि खेरो हथ बि मुंहिंजे में आयो ऐं मूंखे हुक्म थियो त अवल ॿियनि खे पीआर। अवल योसिरून अला अनफुसिहिम वलौ कान बिहिम खसासा। अल्लाह से कलाम ला जो सब को सिखारियो हकीकी मोमिन हुआ जेको अवल बे जो भलो चाहे बाद में पंहिंजो भलो चाहे। अवल चवे मुंहिंजो भाव मुंहिंजो भाव मुंहिंजो भाव। अब ए हिन दौर में को अहिड़ो आहे इन दौर में को अहिड़ो थी सके तो मां ग़लत तो जा बाक़ी मां हिकिड़ी ॻाल्हि ॾिसंदो आहियां। मां चवंदो अॼोकी शादियुनि में वञण बि हिकिड़े लिहाज़ सां गुनाह थी वियो आहे। मां सॼी ॻाल्हि कयां मथां चवंदो मुला अजीब फतवा ॾिनी। शादियुनि में वञो न हिकिड़ो ॼणो हूंदो पर सॼो ई ढूंगो हिकु प्लेट में लाहींदो खाए भले हिकु बूटी पर ढूंगो छो त हुनजी प्लेट में दीद न हूंदी हुनजे पावत में दीद हूंदी त 5000 जो ॼाण त कुझु हां त साड़ियासीं हुनजी दीद प्लेट में। हाणे ॿुधाए इन दौर में जाॾे मां खावां ॿुधाए त पोइ बचंदासीं। हा साईं मां थोरो विच ते ॿियो बि जुमिलो चई वञा। थी सके तो मां ग़लत हो जा। रमज़ान शरीफ में जंहिंखे तव्हां तस्वीर ॾिसो ऐं दस्तरखाने जे चौधारी घुमे इहो अस्तगफिरुल्लाह न पढ़ंदो अथव ॾिसंदो आहे त मच्छी ऐं गोश्त काथों पियो आहे। न त क़ुरानी तूं कुंड में वेही अस्तगफिरुल्लाह पढ़ दस्तरखाने जे चौधारी जो दस्तरखान जे चौधारी अस्तगफिरुल्लाह न आहे माना मच्छी ऐं गोश्त ॻोल्हियो आहे असां वटि। अलाह ख़ैर करे मुरे हिकिड़े दोस्त मोकिलियो वीडियो मुझे ॾाढी खिल आई। मेले में हमरा बीठो आहे राग तो हले तस्बीह तो पढ़े काथे। अरे खुदा जी रहमत वसई तस्बीह हिकिड़ी केॾी भली शइ आहे। अल्लाह अल्लाह जो नालो वठिबो आहे उहो तूं मेले में तो पढ़े माना हाणे असां वटि थी वई आहे। मां हीअं बि ॾिठो आहे चङनि भलनि खे मां हेॾे होॾे न वेंदुमि साहु न वञेव वेठा अटकल थियो बसि ॼणो त लुकीअ ते साहु अथव।
निमाज में भी बाह में तस्बीह विझी पोता पढ़न। आवा मां त ॾिठो आहे तस्बीह पढ़ंदा वेठा, कचहरी भी हलंदी, कचहरी भी तस्बीह पढ़बी, पर बोतल आई त भी खबे हथ सां पीअंदा, पानी आयो तॾहिं भी नथा ॻाल्हायो, साहु त अथव नी की न अथव, बोतल मानी सब कुछ खबे हथ सां, पर तस्बीह हा तस्बीह वो मां हीअं चवंदो आहे इहा तस्बीह त माना अञा घणो फंड बचो आहे। चुप थी वियो अल्लाह सही समझ ॾे, आमीन चओ। ओ मुसलमानो तवज्जो कयो, मां पंहिंजे बयान खे पूरो थो कयां। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शागिर्द अबू हुरैरा, अबू हुरैरा शागिर्द हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अञा मां ॻाल्हि ही काई शुरू न कई, चौधारी उथणो शुरू थी वियो, मां नथो सम्झां। असां तव्हांजे आसरन ते इस्लामाबाद तकड़ में ऐलान धोरई कंदा आहियूं, असां तव्हांजे आसरन ते तकड़ में एड़ा वॾा ऐलान। अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे महबूब साईं चो, अबू हुरैरा बिस्मिल्लाह पढ़ी करे समूरन खे प्यार। दिल में सोचींदो हूंदो त यार हाणे प्यालो हिकिड़ो सभिनी जे लाइ हुकुम आहे, पर इहो बि यकीन हूंदसि जेको जंहिं हथ सां ॾियण वारो आहे इहो हथ खुटण वारो। अबू हुरैरा तो चवे मां समूरन खे पीरियों खां वठी करे पियाड़ो शुरू कयम। 60-70 महबूब जा तालिब खीर पी विया, जंहिं टाइम ते नज़र कई मांस प्यालो उएं ई भरियो पियो आहे, प्यालो उएं प्यालो भरियो पियो आहे। हाणे महबूब फरमा अबू हुरैरा समूरन जी ओभर पियो, समूरन जी ओभर। असां त हथ बि ॾींदासीं त कपिड़ो चढ़ियल हूंदो, मथां बीमारी न विचड़े। अड़े तोखां वधीक बीमारी ॿियो कंहिंमें आहे? तोखां वधीक बीमारी कहिड़ी आहे? असां नक ते इहो कपिड़ो चाढ़े छॾींदासीं, परे परे खां दुआ सलाम, वरी इहे बकाया बि भॼी वेंदो। हले छॾियो सा, हा बकाया बि भॼी वेंदो, मां सम्झां थो। अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु चवे तो सभु पी विया, प्यालो बची पियो। मूंखे महबूब फरमा अबू हुरैरा हाणे तूं पीओ। ईअं न चए त मां ओभर छो पिया, मां ओभर। अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु चवे तो मां खीर पीतो। साईं फरमायो वरी ॿियो दफ़ो बि पियो, ॿियो दफ़ो बि पीतो। चए तो साईं चयो टियों दफ़ो बि पियो, टियों दफ़ो बि पीतो। अबू हुरैरा पियो। साईं हाणे हेसि ताईं भरिजी चुको आहे, साईं हाणे नक खां बि निकिरी ईंदो। इहो तव्हां आलमन को नुस्ख़ो ॿुधो हूंदो, तवज्जो कर त छड़ो रमज़ान में तरावियूं छो थियूं, ॿियनि महीननि में तरावियूं न आहिनि? सवाल सम्झो था? छड़ो तरावियूं रमज़ान में छो, ॿियनि महीननि में? नुक़्तो ॿुधी वञाए। अल्लाह साईं ॾिठो त हे मगरिब वारे टेम ते सॼे ॾींहं जी कसर कढंदो, हे रोज़े वारे टेम ते सॼे ॾींहं जी कसर कढंदो। सॼी मस्जिद भरियल हुजे पर पोइ बि थांव खाली वेंदा। हाणे इहो एतिरो जो पेट भरिजी वियो, पोइ हाणे इहो सुबुह ते त वरी चवंदो त कुझु न वणंदो। रब फरमाए थो ख़ैर आहे, 20 रकातूं तरावियूं पढ़ो, हेठि मथे थी त सॼो ई भाव खाओ खाली, सॼो ई थांव 20 पढ़ तुआरो सॼो ई थांव, वरी सुबुह जो उथ वल मुंड वरी। पर हाणे त पाण वटि रोज़ो बि फैशन आहे, रोज़ो रखी सुम्हूं त वरी सांझीअ जो उथ, अहिड़े सदको वञे। अलाए कहिड़ा कहिड़ा नवां नवां नमूना निकिता। हा साईं, मोबाइल वारा था चवनि त जेको असांजे मई रमज़ान में पैकेज हलनि था, हूअं एतिरा पैकेज रमज़ान रब ॾिनो त शैतान सां विड़ो। असां था चऊं त शैतान खे खीसे खां परे चओ इंशाअल्लाह।
अबू ने फरमायो त असां संबूरन तालबन जी ओबर आखिर में मिठड़े मोहम्मद पाण पीती। साईं तोखे मूंखे तालबन जो मक़ाम ॿुधायो त महबूब साईं तालबन जी ओबर तो पिए, चइबो त क़ुरान वार जो एॾो मक़ाम आ। सॼो उन्हनि पीउ खे मुबारक आ, उन्हनि जे अमड़नि खे मुबारक आ, उस्तादनि खे मुबारक आ, उन्हनि जे मिटनि माइटनि खे मुबारक आ। हिन मस्जिद मदरसे में चंदे ॾींदड़नि खे मुबारक। तहां पैसो सजायो लगी रहियो आ। अल्लाह से जेको कुछ मुखों चवरायो मूंखे भी अमल जी तौफीक अता फरमाए। अवां जेको कुछ बुधो रब से अवां के भी अमल जी तौफीक अता फरमाए। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला हबीबिक खैरुल खल्क़